हज़रत हमज़ा पैगम्बर इस्लाम हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो हुयो। हमज़ा कुरैश जो सभ खां मज़बूत ऐं बहादुर माण्हू हुयो। 45 सालनि जी उमिरि में बि एतिरी मज़बूत जिस्म जो मालिक हुयो जो कुरैश जो को बि माण्हू उन जो मुक़ाबिलो न करे सघंदो हुयो। पंहिंजे क़बीले खां अलावा ॿियनि क़बीलनि में बि पंहिंजी शुजात, दिलेरी, दिलबरी ऐं साफ़गोईअ जी वजह सां मुमताज़ मक़ाम रखंदो हुयो। हिकु ॾींहुं घोड़े ते चढ़ी पे वियो त हिकु कुरैश जी औरत उन खे सॾु कयो ऐं चयो त तूं बनु हाशिम जो रुस्तम आहीं ऐं पूरे कुरैश में तुंहिंजे टकर जो को बि जवान कोन्हे, पर अबू जहल तुंहिंजे ख़ानदान खे गारियूं पियो ॾिए। हमज़ा पुछियो त कंहिंखे ऐं छो? तुंहिंजो भाइटियो जंहिंखे अल अमीन ऐं सादिक सचो ईमानदार सॾियो वञे थो, उन खे अबू जहल गारियूं ॾिनियूं, जेको वात हयाई, पर तुंहिंजो भाइटियो कुझु बि न सबुर सां ॿुधंदो रहियो। छा बनु हाशिम जी उहा इज़त रही आहे जो जेको तेको तव्हांजे माइट जे ख़िलाफ़ु बकवास करे? हमज़ा उहे ॻाल्हियूं ॿुधी गुस्से में ॻाढ़ो लाल थी वियो। उन घोड़े जी लगाम छिकी ऐं अबू जहल जी तलाश में निकितो। अबू जहल जी ख़बर पयसि त उते पहुतो ऐं अबू जहल खे कमान पूरे ज़ोर सां हणी कढी ऐं चयो त तुंहिंजी अहिड़ी मजाल जो तूं मुंहिंजे भाइटे अल अमीन खे गारियूं ॾी, आउं तुंहिंजी सिसी लाहे छॾींदुसि। अबू जहल जे क़बीले जा कुझु माण्हू अॻिते वधिया। सैयदना हमज़ा नियाम मां तलवार कढी त सभु पंहिंजी जॻह ते रुकिजी विया। अबू जहल का बि वाट न ॾिसी चयो त मुंहिंजी वाक़ई ग़लती आहे, मूं ग़लति ॻाल्हायो। सैयदना हमज़ा तलवार उन जे साम्हूं लहराई ऐं चयो त आइंदा एहतियात कजां, हू सिर्फ़ु मुंहिंजो भाइटियो कोन्हे पर मुंहिंजो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। आऊं अॼु ई उन ते आसमान मां लथल पैगाम खे मञा थो। उन ई ॾींहुं अरकम बिन अबी अरकम जे घर वञी सैयदना हमज़ा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथनि ते बा आवाज़ बुलंद पढ़ियो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह।